अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? सभु ख़ुशि हूंदो, अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेको आहे त हिकिड़ो ई असां वीडियो ठाहियो आहे, हिन में नंढिड़ो मैसेज आहे। हिन वीडियो खे सॼो ॾिसिजो ऐं जेको आहे त चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ऐं हिन में हिकिड़ी नंढड़ी मैसेज आहे, वॉच ज़रूरु कयो ऐं हिन वीडियो खे पूरो ॾिसो, महिरबानी। अदा ॾियो हाल अहवाल, माण्हू पूरा थी विया न थी विया, कमु शुरू थी वियो आहे। जेको आहे त घणा माण्हू खुटियल आहिनि, ताकी जल्द खां जल्द पूरा कयो न। माण्हू ॾिसो त वॾियूं पार्टियूं थियूं हलनि त इहो मसइलो हल थी वञे। जेको आहे त इंशाल्लाह मुने भी 4 माण्हू आहिनि, 2 माण्हू खुटल आहिनि। इंशाल्लाह 2 माण्हू अची वेंदा, पंहिंजा सिंधी ॿाहिरि अची वेंदा इंशाल्लाह। पूरा ॻोठूं अचनि ई नथा, किरायो महांगो थी वियो आहे, इलाही 3000 रुपया किरायो थी वियो आहे। इंशाल्लाह तो को मता रोड रस्ते में पंहिंजो सिंधी भाउ अची वञे, हुनखे जेको आहे त ॾिसो जेके आहे त कम ते आणो बाबा, आणो सिंधी भाउ आणो आहे न त इंशाल्लाह ॾिसूं था अची आ पंहिंजा 2 सिंधी ॿाहिरि माण्हू ताकि जेको वॾा प्रोग्राम आथन ताकि मसइलो हल थी वञे। ठीकु आहे इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? खुश आहियो? खैरा? कमाई लाइ आया आहियूं भाऊ, कम घुरिजे, सिंधी आहियूं। सही आहे बाला मालिक, अचो उस्ताद अंदर वेठो आहे, अचो ॻाल्हायूं उस्ताद। कम सां लॻ रहियो आहे, तव्हांजी महिरबानी थींदी वॾी। अदा रोज़ीअ सां लॻ रहियो, किरायो भरे आया आहियूं। 2500 3000 किरायो आहे। ॻोठ बि बेरोज़गारी लॻी पई आहे, ॾिसो था पाण। अचो बाबा, अचो अचो, तव्हांखे रोज़ीअ सां लॻ रहिया आहियूं, अलाह मालिक आहे। सिंधी पंहिंजा ॿाहिरि आया आहिनि, रोज़गार सां हणो, पाण वटि वेकंसी आहे। वेहो वेहो, हेॾो अचो भाई, हेॾो अचो, हितां हितां भाऊ, हितां वे। काथों जो है भाऊ? मां सखर जो। तूं काथों जो है? गड़ी यासीन जो। हां, पहिरियों कराची आया हो न? तलाश में आया हुआ। ऐं तव्हां कम तलाश में पहिरियों शादी वाले कम कयो अथव? नंदी घटि कयो आहे, घटि कयो आहे। चलो को मसइलो न आहे, अलाह ख़ैर कंदो। जेको आहे त को शादी वाले कम एॾो न आहे। बाक़ी जेको आहे त ॿियो को धारियो माण्हू हूंदो आहे त हुनखे NIC BIC वठी कमु ॾींदा आहियूं। तव्हां पंहिंजा सिंधी रोज़ीअ जी तलाश में निकिता, सुठी ॻाल्हि आहे। ऐं रोज़ीअ सां लॻो, पर ॼमाए कमाई जो। 15 ॾींहं 20 ॾींहं हणी भॼी न वेझो, छो जो कमाईंदो त तव्हांजी पंहिंजी इज़त ई थींदी। पंहिंजा ई ॾुख सूर लहंदा जेके बि आहिनि, तकलीफ़ आहिनि, महांगाई वधी वई आहे, ॾिसो पाण। इंशाल्लाह तव्हांखे रोज़ीअ सां हणूं था, कमु कंहिंजो पंहिंजो कमु वॼाए कंहिंजो 4 महीना 3 महीना घटि में घटि रोज़ी कंहिंजो ॻोठ न वेंजो 10-15 ॾींहं हणी कमु। 3-4 महीना हिते ऐं बस लगातार अलाह। चलो चलो, अलाह बेहतर कंदो। चाय पींदो, बोतल पींदो, मानी खाईंदो, बस हाली त अलाह ख़ैर कंदो। साईं भाई पटाऊं कुझु हा पटियो। ठीकु आहे, अदा हिन खे कमु ॾेखार, ॿाहिरनि खे पाणी थधो पीआरनि, फ्रिज मां कढी जेको आहे हिन ॿाहिरनि खे कमु ॾेखार। ऐं जेको आहे त साईं चवां रोज़ीअ सां आणनि बाबा, को मसइलो न आहे। सिंधी ॿाहिरि आहिनि, महिरबानी महिरबानी। ॿाहिरि ऐं सिंधी बाबा, सिंधी ॿाहिरि ऐं बसि कराची निकिरी अचो, कमायो। रोज़ी असांजी ख़्वाहिश इहा आहे त पंहिंजा सिंधी ॿाहिरि अचनि कराची कमाइण। तो दोस्तों, ही सिंधी ॿाहिरि लाइ हिकिड़ो मैसेज हुयो। हे असांजा पंहिंजा ई दोस्त आहिनि, त असांजो सिर्फ़ु हे हिकिड़ो अहिड़ो मैसेज हुयो त जीअं मतिलबु असांजा जेके सिंधी ॿाहिरि आहिनि, जेके होटलनि ते ॻोठ टाइम ज़ाया करनि था, वांदा वेठा आहिनि, कराची कमाइण नथा अचनि, त उन्हनि खे इहा ई असांजी रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी कराची निकिरी अचो, रोज़ी कयो। हिते माण्हुनि जी ज़रूरत आहे। हिते जेतिरा माण्हू हूंदा घटि आहिनि। होटलनि खे छॾियो, फालतू वेहण छॾियो, गिला खे छॾियो, हुनखे छॾियो। जेको आहे जेतिरो थी सघेव अचो कराची, पंहिंजी रोज़ीअ सां लॻो ऐं पंहिंजो जेको आहे त मुस्तक़बिल सेट कयो। पढ़ियल आयो, अणपढ़ियल हो, जहिड़ा बि हो, अचो, इंशाल्लाह तव्हांखे हिते रोज़ी मिली वेंदी। त हिकु मूंखे मैसेज हुयो सिंधी ॿाहिरनि लाइ। ऐं जेको आहे त हिन असांजे वीडियो खे तव्हां शेयर कजो, लाइक कजो ऐं असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कजो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।